अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है सब ठीक ठाक होंदा। तो दोस्तों अॼो की इन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे 12 एपिसोड के बारे में। उन्हीअ में अॻिते छा थियण वारो आहे ऐं छा थींदो इहो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों तव्हां हिन वीडियो के पूरो ज़रूर ॾिसंदा ऐं असांजी हिन वीडियो के तव्हां दोस्तों लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं जेकॾहिं तव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ के सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे नोटिफिकेशन के ज़रिए मिलंदा रहनि। तो दोस्तों अचो तो वीडियो के शुरू था कयूं। दोस्तों जी तो 7 एपिसोड में ॾिठो हूंदो त गफ़ार खान के कमदार के पुट जा कपड़ा आज़म मिंगल पंहिंजी भेण जी दाह ते कमदार जे पुट जा कपड़ा फाड़िया ऐं उन खां बाद में यकीनन वरी तव्हां ॾिठो हूंदो त असद कुरैशी जो वॾेरे गफ़ार खान के भाउ फसल बोड़ाइण की कोशिश कई ऐं असद कुरैशी वरी वॾेरे गफ़ार खान ते यकीनन दाह खणी वियो ऐं असद कुरैशी चयसि त मुंहिंजे दुश्मनन खे इते ही रोके छॾियो त बहितर आहे। ऐं जेको आहे सो हिन वक़्तु असद कुरैशी ते काफ़ी इल्ज़ाम चोरिन वग़ैरह जा अची रहा आहिनि ऐं यकीनन तव्हां ॾिठो हूंदो त 10 एपिसोड में ओठे जे भाइरनि वॾेरे गफ़ार खान जे भाउ खे ॾंडा हया ऐं उन वरी इहा ई शाइदी ॾिनी त मूंखे राणे ॾंडा हया आहिनि, यानी असद कुरैशी मूंखे ॾंडा हया। इहा वॾेरे गफ़ार खान जे भाउ गवाही छो ॾिनी, छाजे करे ॾिनी, आख़िर हू चाहे छा पियो, इहो असां तव्हांखे ईंदड़ अपडेट में ॿुधाईंदासीं।